मिठड़ी आयल संगत खे मुंहिंजो नमस्कार। शुक्राना मञियो प्रभु परमात्मा जा, जंहिं प्रभु कृपा करे पाणे गुरु रूप में अची करके अॼु इन्ही रूप सां सुखमणी साहिब जो पद इन्ही नुंहं ते हलंदो और पाणे शिष्य रूपन में अची करके आप कथे आप सुनने हार फिर संजोग बनाए थो पाण खे मल्हाइण जे लाइ, पाण खे हृदय खे प्रफुल्लित बनण जे लाइ, सदाई खुशी आनंद शांति खे प्राप्त करण जे लाइ हे सुठा सुहिणा माध्यम आहिनि। वक्ताउनि जा आभारी आहियूं। राम विसारे कहिड़े भरोसे, ओ तूं त अंदर न ॾिठा फोल, जमंदे कनू पांच चोर लगा, जंहिं तेरी झुगी दिती नीरोल। राम विसारियो कहिड़े भरोसे, तूं त अंदर न ॾिठा फोल, जमंदे कनू पांच चोर लगा, जंहिं तेरी झुगी दिती नीरोल। जंहिं तेरी झुगी रोली से न खड़सनी को, बिखा शरण पो संतन जी, ओ बाकी बचत न रोलवा। वेई सां वेई बाकी रख रहत सां, मिली साध संगत सां पसो अंदर पेही, ये मान शाह देही हो जो मोटी मिलंदे की न की। साईं प्यारा संग चेतनराम साहब याद अची विया। श्लोक चवंदा हुआ, मां पहिरीं परिचय ॾियां। शहनशाह वसण घोट सदाई सभिनी खे पंहिंजी मेहर सां वसाइनि पिया। शहनशाह बादशाह, जंहिंजा परम शिष्य साईं वलीराम सदाई सभ जी भली कनि। उन्हनि जी श्रेष्ठ आशीर्वाद जा पात्र संदन पोटरा डॉक्टर महानंद साहब असांजे विच में असां सां गॾु विराजमान आहिनि। वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, प्रभु कृपा सां संदन पिता साहब सां पंहिंजे संग में असांखे गॾु विहाए घणियूं कुझु रिहाणियूं हक़ीक़तूं ॿुधाईंदा हुआ। रोशन ज़मीर कयो असांजो। महिरबानियूं लख महिरबानियूं उन्हनि जूं। साधन जे संग में जेकी प्यारे शेवकराम जे ॿिनि तुकनि मां तव्हां ॿुधो, अहिड़ी साधन जे संग जी पूरी अष्टबदी साहिबनि चई आहे। महिमा में 70 पॉइंट फ़ाइदा सुखमनी साहिब में ॿुधाया विया आहिनि। भाई जन श्लोक चवंदा हिकिड़ो, ॿिया सभु ॾेई बनी, ॿिया सभु ॾेई बने, अची कजे संग संतन संदो। ॿिया सभु ॾेई बनी, कजे संग संतन जो, जे आए खे आदर सां परची पंहिंजो कने,
जात वरन कुल कर्म दे, जात वरन कुल कर्म दे, सामी की न दिसने। हाणे गॾे गॾु छॾने हो जो अठई पर जीव सां। हरे राम राम संसार खे जेको अधिक सुख जो साधन ॾिनो आहे विज्ञाननि, श्री राम, पर उन्हीं सुख जे साधन जे भोगण खां पोइ रोग बि पैदा थी विया। पर हे सच्चा विज्ञानी संत सतगुरु, जंहिंजे हिकु हिकु शब्द में छा कुझु समायल आहे, परम शांति, जंहिं भॻवान जे राम जे नाले जे उचारण सां ई चिंता शोक भव तुरत दूर थी वञे, और ये मन में हुजण सां केतिरा रोग पैदा कनि था। इन जे लाइ साहिबनि चयो, संतन गुरनि खां ज्ञान वठी करके मानव चोले खे प्रभु कृपा कई आहे जो बुद्धि बख़्शित है। उन बुद्धि में ज्ञान खे निश्चय करे, उन जो मंथन करे अंदर जेको उन खे जपे उहो ई फल पाईंदो। इन लाइ अहिड़े राम जपण में विलम्ब न करे, इहा दुआ वठी वठे, पोइ उन जो फ़ाइदो ॾिसे। अॼु सुखमनी साहिब जे हिन पद में साफ़ फरमान कनि था, आप उपदेश समझे आपे, आप उपदेश समझे आपे, आपे रतिया सबके साथ, ओ आपे रतिया सबके साथ, आप उपदेश समझे आपे, आपे रतिया सबके साथ, आप उपदेश आप उपदेश। श्री राम। साहिबनि जी सुखमनी सुख ॾियण वारी 1994 खां वठी हिन नए हाल जे ठहण सां सुखमनी साहिब जो हे किरम सां हिकु पद महीने में शुरू थियो आहे। श्री राम। आप उपदेशे समझे आप, टिनि क़िस्मनि जी वाणी थींदी आहे, हिकु कर्म जी, हिकु भक्ति जी, हिकु ज्ञान जी। ज्ञान मीन्स ॼाण, उहा काई ॼाण अहिड़ी थींदी आहे जेका निश्चय आत्मक करणी पवंदी आहे, हृदय में धारण करणी पवंदी आहे, उनजो बेस ठाहिणो पवंदो आहे। का कुझु अहिड़ी ॼाण आहे जेका मुख सां वर्णन कई वेंदी आहे, का उहा ॼाण आहे जेका कर्म में आदी वेंदी आहे। हर ज्ञान कर्म में आणण वारो नाहे।
त हिन वाणी खे इहो हृदय में ज्ञान खे सम्झणो आहे, रखणो आहे। कहिड़ो? आप उपदेशे समझे आप। उपदेश गुरुदेव ॾींदा आहिनि। हिन जीव खे इन सिख्या ॾियण जो त हे जीव ओरे अचे। उपमाना ओरे, ओरे देश में हे अस्तूल शरीर जो, सूक्ष्म शरीर, अंतःकरण जो, 5 कर्म इंद्रियों, 5 ज्ञान इंद्रियों, चतुष्ट अंतःकरण, इन्हीं खां ओरे कारण शरीर, इन्हीं खां ओरे आत्मा। श्री राम। अबा तोखे शरीर सां कर्म हे करणो आहे, मन में भावनाऊं हे धारणियूं आहिनि, बुद्धि में निश्चय हे करणो आहे, प्राणनि सां हीअं नाम खे उचारण करणो आहे ऐं निश्चय में आत्मा जे ज्ञान खे करणो आहे बुद्धि में। तो गुरु रूप में पाणी उपदेशक थी प्रभु अचे थो और समझे आप। वरी पाण ई जंहिंखे पाण खे सम्झणो हूंदो उहो पाण ई वरी उहो उपदेश ॿुधण थो अचे। ॿुधाइण वारो बि पाण, ॿुधण वारो बि पाण। श्री राम। प्रभु कृपा करे असां चाहनाऊ थियूं, असांखे शौक़ु पैदा थिए, असांखे प्रेम इश्क पैदा थिए, असां इन ज्ञान खे हृदय में गिरहण कयूं। चाहे उहो चवण वारो करे, चाहे ॿुधण वारो करे, जेको कंदो उहो ई इन फैज़ खे रसंदो। श्री राम। आप उपदेशे समझे आप, आपे रचिया सबके साथ। हे पाण ई पंहिंजी रचना कई अथई। हर हिकु जीव पंहिंजी सृष्टि पाण ठाहे थो। इहा आत्मा खे पावर मिलियल आहे, ताक़त मिलियल आहे, जेकी ठाहे, जेकी ड्राहे, पंहिंजी मर्ज़ी आहे कुझु बि ठाहे छॾे, पंहिंजी मर्ज़ी आहे कुझु बि ड्राहे छॾे। श्री राम। ते जेको विस्तार आहे उहो पंहिंजो पाण ई पाण ठाहियो अथई, जेकी चाहे थो। आपे रचिया सबके साथ, और सभ सां गॾु उहो आहे। सभ सां गॾु उहो आहे और पंहिंजी रचना पाण करे थो, जेकी जेकी वणेसि थो। श्री राम। हनुमत साहिब चवनि था, आपकी नो आपने विस्तारो, आपकी नो आपने विस्तारो, आपकी नो आपकी नो आपने विस्तारो, आपकी नो सब कुछ उसका वो करने हारो। सब कुछ उसका वो करने हारो। आपकी नो आपने विस्तारो, आपकी नो आपने विस्तारो, आपकी नो आपकी नो। श्री राम। रचेता ठाहींदड़ पाण और आप कीनो आपन विस्तार। पाण ई पंहिंजो विस्तार कयईं और सब कुछ उसका, सब कुछ उन्हीं जो, ओ करने हार। 5 तत्व ठाहे, जंहिंखे शास्त्रनि में महाभूत बि सॾिबो आहे। 5 तत्वनि खे महाभूत। वरी उन्हीं मां 5 तत्वनि मां अंश मोहे वरी 5 तत्वनि जो छोटो सो पुतलो ठाहे। आप कीनो आपन विस्तार, सब कुछ उसका। मसालो सब कुछ उन्हीं जो, वरी पाणी सब कुछ ठाहे। श्री राम। इहा ॻाल्हि सम्झी हले त मां छा ठाहियां, बसि ज्ञान इहो सिखणो आहे त
हे नारायणी चोलो आहे, मूंखे नारायण बणजणो आहे। हिनखे ठाहिणो इहो आहे, परमा यश जो मालिक आहे परमात्मा। त मां ॿिए जो भलो कंदुमि त मुंहिंजो यश थींदो। परमात्मा सभु कुझु असांखे ॾेई छॾियो आहे, सभु त्याग कयो अथई। असां बि कुझु त्याग कंदासीं त असांजो यश थींदो और ॿिए जो भलो थींदो, उन में असांखे आशीर्वाद मिलंदी। श्री राम। हाँ उसते भिन्नो कहो किछु होए, उसते भिन्न कहो किछु होए, उसते भिन्न हो, उसते भिन्न कहो किछु होए, उसते भिन्न थान थनंतर एक सोए, आथान थनंतर एक सोए, थान थनंतर एक सोए। श्री राम साफ़ फरमाइनि था, उसते भिन्न कहो किछु होए, उन खां सवाइ छा कुझु थिए थो। श्री राम छा कुझु थिए थो। सभु रचना अॻ में परमात्मा सभु ठाहे छॾी आहे। जनम सां ई खीर थननि में अॻ में ठाहे छॾियईं। कुझु वॾो थियो खेॾणा अॻ में तयारु हुया, कुझु वॾड़ो थियो किताब स्कूल अॻ में तयारु हुया, कुझु वॾड़ो थियो स्त्रियुनि जे लाइ अॻ में तयारु हुई। श्री राम सभु कुझु बणियो पियो आहे। सिर्फ़ु निमत मात्र हे दुकान ते वञे, ग्राहक जे रूप में नसीब ॾियण वारो ई परमात्मा पाण हिन वटि अचे थो। कंहिंखे वठी हे सौदो ॾेई सघंदो। ईअं कपिड़े परमात्मा जा नसीब लिखण वारो ई पाण और नसीब मोकिलण वारो ई पाण। श्री राम साहिब चवंदा, उसते भिन्न कहो किछु होए, उन खां सवाइ छा कुझु आहे जेको हिन ठाहियो हुजे। राम जेकी बि ॾिसण में अचे थो रचना प्रभु जी। थान थनंतर एके सोए, हर जाइ ते उहे परमात्मा। श्री राम अपने चलत आप करेणे हारो, अपने चलत आप करने हार, अपने चलत आप करने हार, अपने कौतक करे रंग अपार, ओ कौतक करे रंग अपार, कौतक करे रंग अपार। श्री राम अपने चलत पाण ई हली करके हर कार्य खे करे थो, पाण ई करण वारो आहे। कौतक करे रंग अपार, कई क़िस्मनि जा हे कौतक रचना रचे थो, सभु मनुष्य मोई सभु कुझु। श्री राम श्री राम मुंहिंजा प्यारा, परमात्मा जॾहिं सृष्टि ठाही हेठि मथे हुई, खड़ खबड़ हुई, पर उहो चाहे हा त सिधी बि ठाहे सघे हा, चाहे हा सॼा घर बि बणिया हुजनि हा, सोना महल 16,000 द्वारका में ठही आहे, सभु कुझु ठाहे सघंदो। पर हे जीव खे, हे जीव बणाए भाई कुझु महिनत करे त महिनत का फल मीठा होता है, थोरो महसूसु थींदुसि मां हे ठाहियो आहे। श्री राम त प्रभु जा इहे जेके ॿ गुण आहिनि, सर्वव्यापक और सर्व खां न्यारो, त असांखे हृदय में ईअं रहणो आहे, सभ सां गॾु ऐं आत्मा करे सभ खां न्यारो। ॿाहिरों शरीर करके गॾु हुजे, लिंग लोकनि सां हीअं हबीब सां। श्री राम सगल संग आत्म उदास, बसि सचो मित्र असांजो आत्मा आहे, जंहिंजे आसरे हलूं था उहो आहे, त पोइ हे सभई
नाता जुड़िया पिया आहिनि और सबको प्यार करे थो। जो उहो प्रभु असां सां प्यार छॾे और नातो तोड़े त ख़बर पइजी वञे त केतिरो कंहिंजो नातो आहे, केतिरो कंहिंजो प्यार आहे उन शरीर सां। श्री राम। कौतुक करे रंग अपार, पाण ठाहे थो। सावन बाणी में चयो, हिन तुक खे असां ध्यान में रखूं। ॿाहिरों हौ में कहे कहाए, ॿाहिरों वहिंवारक दृष्टि में, कर्म जी दृष्टि में मां मुंहिंजे चवण खे कोई पाप कोन्हे, कोई गुनाह कोन्हे, कोई अज्ञान नाहे। श्री राम। वहिंवारक प्रक्रिया हल्दी अज्ञान में, उन अज्ञान में इहे शब्द ईंदा, पर इन जे चवण जी उन अंधारे जी सोझरो प्रकाश थी करके ॼाण हुजे, थोरो अंधारे में वर्तन न करे। ॿाहिरों हौ में कहे कहाए, ॿाहिरों चए मां आहियां, मुंहिंजो आहे, मां ठाहियो आहे, मुंहिंजो चई सघंदो आहे। श्री राम। ईअं कॾहिं कोन आहे जीव चवंदो मां वार आहियां, मां खल आहियां, मां नसूं आहियां, मां हॾ आहियां, मां मांस आहियां। न, वार मुंहिंजा आहिनि। बसि जनरल चवण में ईंदो आहे, हे शरीर मुंहिंजो आहे, हे बदन मुंहिंजो आहे, हे बॉडी मुंहिंजी आहे। त बॉडी जे अंतर्गत सभु असांजो अची वियो। मुंहिंजो मन हीअं चए थो, मुंहिंजी ॿुधी हीअं चए थी, मुंहिंजो अकुलु हीअं चए थो, मुंहिंजो दिमाग़ हीअं चए थो, चई सघंदो आहे मां आहियां। श्री राम। गुरु ग्रंथ साहिब में इहो बि हिकु संकेत ॾिनो, फ़क़ीरनि लिखियो परमात्मा नहन अक़रब वेझड़ो। और बाणी में भी किन भक्तन जी वाणी आई तो परमात्मा यानी नहन सां वेझड़ो आहे फ़क़ीरनि लिखियो। हिते संत वाणी भक्तन जी गुरु ग्रंथ साहिब में चयूं भंभूरी के पात जियो, जीअं भंभूरी सां पतो जुड़ियल आहे तीअं परमात्मा असां सां। पर साहिबनि इन खां मथे ॾाढी सूक्ष्म ॻाल्हि चई आया परमात्मा जी भई जॾहिं अंदर मां इहो उचारण थिए मां श्री राम, इहो चवण वारो केरु? बसि इहो ई आत्मा आहे जेका चए थी मां। त इहो केतिरो असां सां दूर आहे और केतिरो ॻंढियल आहे। श्री राम। आत्मा सर्वव्यापक आहे, परमात्मा सर्वव्यापक आहे। मां ऐं मुंहिंजो, बसि उहो मां आहियां जो मुंहिंजो भाए थो न, त जंहिंखे मुंहिंजो भाए उनजी रक्षा करे, उनखे संभाल करे, इहो उनजो धर्म आहे, फर्ज़ु आहे। श्री राम। परमात्मा हे शरीर अमानत ॾिनो अथसि, इनखे ठाहे संभाले रखे। परमात्मा घर परिवार हे अमानत ॾिना अथसि, जंहिंजे माध्यम सां असां हिक ॿिए खे सुख ॾियूं, हिक ॿिए जो दुख वंडियूं। इहो हर हिकु परिवार पंहिंजे खे सभु कंहिंखे ॾिसंदो अचे। श्री राम। त कहिड़ो परिवार खां ख़ाली आहे? जनम सां ई असांजा नानाणा ॾाॾाणा लागू था थी वञनि। जनम सां जवानी खां पोइ ससुराल, इहे 3 कुल ई सॾिबान, जंहिंखे 21 कुल सॾिबान। हरि भगत थियण सां 7 कुल 21 कुल असांजा तरी वञनि। त असां पंहिंजे तरफ़ां सभिनी सां पंहिंजा फ़र्ज़ निभायूं। इहो असांजो गृहस्थ जो ही तप आहे जो असां फ़र्ज़नि जी निभाइण कयूं। अॻिलो कीअं भले मुंहिंजो कर्तव्य उन सां जेको आहे मां उहो पंहिंजो फ़र्ज़ निभाए हलां। श्री राम। त ईअं ई संभाल अमानत उन्हनि सां हलणु, त ईअं सभु को हले त दुनिया में कोई बि दुखियो बुखियो न रहे। भॻवान गीता भाई कर्तव्य कर्म जो पालन करे, जीअं मूंखे यादि करे, जंहिं लाइ मां हिनखे पैदा कयो, असां हिक ॿिए जे कमु अचूं। त ॿाहिरों हो में कहे कहाए, ॿाहिरों मां ऐं मुंहिंजो बिलाशक चए ऐं चवाए, पर अंदरों मुक़त लेप कदे न लाए। जीव अंदरि मुक्त रहे, इहो लेप अचणु न ॾे। न मां कुझु आहियां, न मुंहिंजो कुझु आहे। श्री राम। इहा ज्ञान जी स्टेज आहे। इन खे हमेशह इस्तेमालु करण जे लाइ संतनि ज्ञानी खे व्यक्त करण लाइ मना कई आहे। भक्ति में रहो, तूं जी व्याख्या कयो, न त ब्रह्म ज्ञान खे ॿाहिरि व्यक्त करण सां अहंकार घणो वधी वेंदो। राम। हा, बाक़ी इहो असां थोरो विच में सम्झी छॾियूं। 3 दृष्टियूं आहिनि, हिकु कर्म जी दृष्टि, ॿी भक्ति जी दृष्टि, टी ज्ञान जी दृष्टि। इहा ॻाल्हि असां ध्यान में रखूं त असां सुखी तॾहिं थी सघंदासीं मन करके हमेशह जॾहिं असां भक्ति और ज्ञान वारी दृष्टि धारींदासीं। श्री राम। कर्म जी दृष्टि इहा आहे, ॿिए जी शरीर जी क्रिया खे ॾिठोसीं। शरीर जी क्रिया में चाहे कंहिंजो सुठो थिए थो, चाहे कंहिंजो कसो थिए थो, इहे 2 अज्ञान आहिनि। 2 असांखे जनम जेके वठाइनि, जनमण जो चकर न कटिजे। चाहे शुभ कंदे त बि जनम वठणो पवंदो उनजे सुख भोगण लाइ। वरी सुख में जीव खे भुलां थियनि थियूं ऐं दुख जो कारण सुख जी भुल ई बणिजे थी, त कहिड़ी शराफ़त थी? त 2 अज्ञान में थी विया।
पाप पुण्य दोनों भई कहावत, संत मत ॿिन्ही खां मथे आहे। सुख दुख जे दायरे खां, मन जे दायरे खां पाण खे मथे चढ़ी वञे आत्मा जी स्थिति में। श्री राम। त एॾे ई ॾिसदे पियो त हे सुठो माण्हू आहे, हे कसो माण्हू आहे, इन्ही जी गिला नेकी में इन्ही दोष ऐं पुण्य खे ॾिसदे पियो त तोखे कुझु हड़ प्राप्त न थींदो। इन लाइ मना थियल आहे त कंहिंजे दोष खे ॾिसणु, न कंहिंजी गिला नेकी में पवणु। सारा कर साहिब जी सारा जंहिंजी आहे। जेको सुठो हली रहियो आहे अंदरि उहो छा आहे, ॿाहिरों कहिड़े नमूने सां हली रहियो आहे, उहा कहिड़ी घुर्ज अथसि जो ज़बान दराज़ी मिठी करे हले थो, माया जी घुर्ज अथसि, मान जी घुर्ज अथसि। श्री राम। त असांखे संतनि संसार मां खणण लाइ मना कई आहे। जेके संत उपदेश कनि था उन्ही ते हलो। संत इहो कनि था, सिया राम मय सभु जग जानो, करो परिणाम जोर जुग पानो। श्री राम। हम नहीं चंगे बुरा नहीं कोय, प्रणवंत नानक तारे सो। कबीर सब ते हम बुरे, हम तज भलो सब कोय, जिन ऐसा कर बूझिया मीत हमारा सोय। श्री राम। त कर्म जी दृष्टि ॾे, ॿाहिरों क्रिया ॾे असां जेतिरो ॾिसंदासीं, असां पंहिंजी क्रिया खे जेतिरो थी सघे प्रभु कृपा करे ठीकु रखूं। छो जो भॻवानु राम चयो त जेको सुठी राह ते हले थो, नेक ऐमालनि ते हले थो, तॾहिं मुंहिंजी कृपा सम्झे। जॾहिं खोटो कमु थिएसि थो तॾहिं पंहिंजे तरफ़ां सम्झे। पंहिंजे तरफ़ां सम्झंदो खोटे कम खे त हिनखे शर्मसारी ईंदी, और सुठे कम खे पंहिंजे तरफ़ां सम्झंदो त अहंकार पैदा थींदुसि। उन लाइ प्रभु कृपा सां हरे राम। ज्ञान जो शब्द, त शब्द केतिरो हल्के में हल्को आहे, पाणी खां बि पतरो। श्री राम। पाणी जो बि तोर माप वज़न थींदो, शब्द जी तोर माप वज़न कुझु कोन्हे, पर उन हिकु हिकु ज्ञान जे शब्द खे खणण जे लाइ केतिरी भारो थो महसूसु थिए। बुंड बि सवलो थींदो खणण, ज्ञान जे शब्द खे इस्तेमालु करण जे लाइ केॾी ॾुखियाई थी लॻे जीव खे। श्री राम। त जेकॾहिं उन सुठियुनि ख़्यालनि ते, उन विरती ते हली थो वञे त प्रभु जी कृपा सम्झे। त मुंहिंजा प्यारा, भक्ति जी दृष्टि इहा आहे त प्रभु परमात्मा कंहिंखो छा कराए रहियो आहे, कंहिंखो छा कराए रहियो आहे। हे पंहिंजे रास लीला करे रहियो आहे, उनमें सभु को पार्ट अदा करे रहियो आहे। कसो पको, सुठे खे सुठो तॾहिं थींदो जॾहिं कसो हूंदो। राम। सोझरे जो महत्व तॾहिं थींदो जॾहिं अंधारो हूंदो, ज्ञानी जो महत्व तॾहिं थींदो जॾहिं अज्ञानी हूंदा। श्री राम। मां अॻ में चयो, पीउ खे पीउ तखलस पुटु ॾिनो त पुटु नंढो कीअं थी पियो। माउ खे माउ जो तखलस पुटु ॾिनो त माउ वॾी आहे, जंहिंजे माध्यम सां हुनखे माउ तखलस ॾिनो उहो बि कुझु वॾो थियो। कंहिंखे घटि न ॼाण। श्री राम। संत सहण त सहण, न त पहण जो पहण। संत जी परिभाषा सहण, त कोई साईंदुसि न त संत खे संत कीअं असां सम्झी सघंदासीं। राम। त इहो भक्ति जो दृष्टिकोण आहे त असां भगत थी रहूं। कंहिंखो साईं छा थो कराए, कंहिंखो छा थो कराए, उनजी लीला ॾिसूं पिया। के थधा ठाहे, के कोसा ठाहे, सभु हिन पाट मैदा में खपनि। श्री राम। और ज्ञान जी जेका दृष्टि आहे उहा स्थित रहण, उनमें ॾुखियाई थींदी। त सभु पाण ई आहे। राजा बि पाण आहे, रंक बि पाण आहे, केवल बि पाण आहे, माकोड़ी पाण आहे। ओंकार सर्व प्रकाशी, आत्म शुद्ध करे अविनाशी। ईश जीव में भेद न जानो, साध चोर सर ब्रह्म पछानो। हस्ती चीटी तृण लो आदंग, हे वेदांत आहे गुरु नानक साहिब जन 35 अखरी में पूरो वेदांत भरे छॾियो। ॿियो ग्रंथ वेदांत पढ़ण जी ज़रूरत ई न पए, इन खे छड़ो अर्थ खे सम्झी वञे। श्री राम। एॾी दृष्टि धाण हिन जीव खे ॾाढी ॾुखी ॻाल्हि थींदी त सभ में पाण ई सम्झे। पाण खे न सम्झो त सभ में पाण खे छा सम्झंदो। त पाण खे सिर्फ़ु सम्झण जी ॻाल्हि आहे त मां केरु आहियां, मां आत्मा आहियां, मां ब्रह्म आहियां। पर ॿाहिरि भक्ति जो मार्ग हले। साईं सभु तूं हे सभु तुंहिंजो, हे सभु तो ई ठाहियो, शरीर बि तो ठाहियो, आत्मा बि तुंहिंजी, शरीर बि तुंहिंजो, अंतःकरण बि तुंहिंजी, संसार बि तुंहिंजो। श्री राम। त मुंहिंजा प्यारा, हिते साहिबनि चयो, कौतक करे रंग अपार। बसि पाण ई पंहिंजो हे रंग कौतक रचियो अथई त असां प्रभु जे कए में कोई हस्ताक्षेप न कयूं, पाण खे पाण सम्झी करके हे पंहिंजी लीला ॾिसूं, ॾिसी करे ख़ुशि थियूं। श्री राम। रजब साहब हिकु सलोक लिखियो, रजब रोश न कीजिए। श्री राम। कोई कहे क्यों ही, कोई कीअं बि चए, हंस के उत्तर दीजिए, यूं ही भाई यूं ही। श्री राम।
नानक खे ननकाणे में कुराही छॾियऊं ॻोठनि जे माण्हुनि। भाई टेऊंराम साहिब खे तूं कपटी आं, तूं हरामी आं, तूं बदमाश आं। आनंद में कोई दिक़त कान्हे। शिष्य कोई बीठो आहे, चई थो वेझे, साईं उहो छा थो चए पियो? चई हा बा, छो छा थो चए? श्री राम। हा, छो छा थो चए? चई बदमाश चए थो। चई बा, हे मांस त बद आहे न, भई हिन में अंदरि छा पियो आहे? हिन में छा निकिरंदो? कहिड़ो खीरु निकिरंदो? राम, अंदरि छा सां भरियो पियो आहे? चई हरामी सॾे थो साईं। चई बा, हे हरी में आरामी थियण जे लाइ त हे यकतारा खयां आहिनि, त उन जो आरामी वठो, आराम वठो। चई कपटी चयो अथई। चई बा, हे पट चढ़िया पिया आहिनि न अज्ञान जा, संस्कारनि जा, हे शब्दनि जा। आत्मा जे मथां जेको पर्दो चढ़ियल आहे उहो शब्दनि जो ई चढ़ियल आहे। ज्ञान जा बि शब्दनि, अज्ञान जा बि शब्दनि। ज्ञान जे शब्दनि सां अज्ञान जे शब्दनि खे दूर करणो आहे। श्री राम। प्रभु जो ज़िक्र फिक्र करे, प्रभु जो नाम जपे, उहो पावरफुल आहे, उहो निर्मल आहे। संसार जा शब्द मलिन आहिनि, उन सां उन्हनि खे शुद्ध करणो आहे। बसि ॿियो कहिड़ो पट आहे? अंदरि मिटी थोरी आहे जेका लॻल आहे। त मुंहिंजा प्यारा, हे पट चढ़ियल आहे, तॾहिं ज़िक्र फिक्र कयूं था, हे शब्द ॻायूं था, मन पट लहे, उन हरी में आरामी थियूं, तॾहिं हे शरीर सफलो थींदो, न त कहिड़े कम जो आहे? मुंहिंजा प्यारा, मुंहिंजा प्यारा, श्री राम। बसि ज्ञानी उहा आहे, अवगुण मां बि गुण खणे, न त अज्ञानी त गुणी जननि मां बि अवगुण खणी वेंदो। असांजो चिंतन मटिजे, असां संत जे संग में आया आहियूं, नानक शाह जे जनम उत्सव ते आया आहियूं। नानक साहिब ईअं चए थो, हम नहीं चंगे। श्री राम। हा, दिलि असांजी इहो संकल्प में अचे, हम नहीं चंगे, बुरा नहीं कोई। मां चङो न आहियां, मां न बुरो आहियां, और ॿियो कोई बुरो कोन्हे, सभु चङा आहिनि। जिन इहा वृत्ति धारींदो, प्रणवंत नानक तारे सोए, परमात्मा उन खे तारींदो। श्री राम। त असां पंहिंजे अवगुणनि खे ॾिसूं, ॿिए जे अवगुणनि खे न। इन दृष्टिकोण सां हाणे भोग जी फतवा कजे थी, अपने चलताप करने हार